أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تحلوا شعائر الله ولا الشهر الحرام ولا الهدي ولا القلائد ولا آمين البيت الحرام يبتغون فضلا من ربهم ورضوانا وإذا حللتم فاصطادوا ولا يجرمنكم شنآن قوم أن صدوكم عن المسجد الحرام أن تعتدوا وتعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الإثم والعدوان واتقوا الله إن الله شديد العقاب. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے مٿاں اڻ کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. सिपारो 6 सूरत माइदा आयत नंबर 2 तिलावत कई वई. अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे अंदर मोमिननि सां मुखातब थींदे सेखारियो आहे त मुशरिकनि जीअं तव्हां सां पुराणे दौर में नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं कयूं तव्हां ईअं न कजो, छो त तव्हांजे मथां क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल थी चुकियूं आहिनि. तव्हांखे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जन तालीम ऐं तरबियत ॾेई चुका आहिनि. तव्हां हाणे ईमान वारा सॾिजो था त मोमिननि जे मथां कुझु शरई ज़िमेदारियूं आहिनि, उन ज़िमेदारीअ सां ज़िंदगी गुज़ारींदो. मोमिन माण्हू काफ़र वांगुरु आज़ादु न आहे, पाबंद आहे. अख़लाक़ी एतबार सां बि पाबंद आहे. ज़बान सां बुरो बुछड़ो ॻाल्हाइण खां बि मना थियल आहे, पाबंदी आहे. खाइण पीअण में बि हलाल हराम में पाबंद आहे. हलाल खाईंदो, हराम न खाइबो. अहिड़ीअ तरह सां अल्लाह तबारक व ताला दुश्मन खां बदिले वठण में बि मोमिननि खे सेखारियो आहे त तव्हां पाबंद आहियो. जीअं हू बेतरतीबी कंदा आहिनि, वाइदे जी मुखालिफ़त कंदा आहिनि, मुआइदो भञंदा आहिनि, तव्हां उन्हनि जहिड़ा न थिजो. पोइ अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहिल्लू शआइर अल्लाह वला अश-शहरल हराम वला अल-हदी वला अल-क़लाइद. ए ईमान वारो, अल्लाह तबारक व ताला जे निशाननि जो तव्हां लिहाज़ रखिजो, उन्हनि जी भञकड़ी न कजो, बेहुरमती न कजो. साईं असांखे त हमेशह एतिराम हूंदो आहे, बेहुरमती असां कीअं कंदासीं? उनजो जवाबु मिलियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां जॾहिं हिजरत करे मदीने जे तरफ़ हलिया विया, 6 हिजरीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा किराम सां गॾु मके पाक अचनि था. एहराम ॿधी करे उमरो करण जे नियत सां मके जे मुशरिकनि खे ख़बर पइजी थी वञे त मुसलमाननि जो नबी पंहिंजे साथियुनि समेत एहराम ॿधी अचनि था. हुननि सम्झो त शायदि जंग जो इरादो अथनि, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वज़ाहत करे ॿुधाए छॾियो त बाबा असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उमरे करण जो इरादो आहे, जंग जो को बि इरादो कोन्हे. पर पोइ बि हुननि मके खां निकिरी करे मक़ाम हुदैबिया जॻह वटि अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बहस मुबाहिसो कयो. नतीजो इहो निकितो त हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उमरे करण ते बि राज़ी न थिया. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे साथियुनि पंहिंजनि चयो त साईं असां एहराम ॿधी अमन जे इरादे सां निकिता आहियूं, हाणे वापसि कोन मोटंदासीं. हिननि जे चवण ते जेकॾहिं मोटियासीं त इहा ॻाल्हि सुठी कान्हे का. अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चूंकि ज़बान ॾेई चुका हुआ
त असां सिर्फ़ु उमिरि जे इरादे सां निकिता आहियूं, जंग जो कोई इरादो कोन्हे। त हाणे जेकॾहिं ज़ोर पिया ॾियनि उमिरि करण ते त जंग पई थिए, इन जे करे उमिरि करण खे छॾे ॾिनो, वापसि मोटण खे बहितर सम्झूं। त पोइ हाणे मुशरिकनि ॼण त हुज़ूर सलातो वसलाम जन सां बहस मुबाहिसो करे उमिरि करण खां बि वापसि मोटाए छॾियो। हाणे मुस्लमाननि खे जॾहिं मको फतह थी वियो, हुकूमत मिली वई, कंट्रोल ऐं कब्ज़ो मिली वियो, त तॾहिं मुशरिक जॾहिं अचनि था त मुस्लमाननि खे बि हक़ आहे त हाणे उन्हनि खां बदिलो वठनि, उन्हनि सां इख़्तिलाफ़ कनि, उन्हनि खे ईअं मोटाइनि। पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तुहिल्लू शाइर अल्लाह, तव्हां अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि हुरमत वारनि इज़त वारनि जॻहुनि जी बेहुरमती तव्हां न कजो। हुननि तव्हांखे मोटायो हो, पर तव्हां मतां हिते तव्हांखे हथ अची वञनि त पोइ तव्हां वरी हुनखां बदिलो वठो, न न, एतिराम कजो। हाणे सवाल पैदा थियो त शाइर अल्लाह, अल्लाह तबारक व तआला जूं निशानियूं, एहराम वारियूं एहतराम वारियूं जॻहूं अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। इहे अल्लाह ताला जूं निशानियूं वरी कीअं? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त काबतुल्लाह अल्लाह तबारक व तआला जे निशानियुनि मां हिकु निशानी आहे, छो त सॼी दुनिया में का अहिड़ी जॻह न आहे जंहिंजो तवाफ़ थिए, काबतुल्लाह जो तवाफ़ थींदो आहे। ऐं सफ़ा मरवा जबल अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। किथे बि कंहिं बि जबल ते ईअं 7 चकर चढ़णु ऐं लहणु इबादत कोन्हे। हिते सफ़ा ऐं मरवा जबल ते लहणु चढ़णु दौड़ लॻाइणु इनखे इबादत कयो वियो। हजर अस्वद हिकु पथर आहे जंहिंखे चुमी ॾियण सां इबादत आहे ऐं इंसान जा गुनाह माफ़ था थी वञनि। कोई अहिड़ो पथर कोन्हे जंहिंखे चुमी ॾिजे त सवाब थिए ऐं गुनाह माफ़ थियनि। इहा बि अल्लाह ताला जी निशानी आहे। जमरात 3 पथर आहिनि जमरात, जिन खे उमिरि ऐं हज वारो माण्हू पथरियूं हणंदो आहे, जिन खे शैतान जूं पथरियूं बि चइबो आहे उमूमी एतबार सां। कोई पथर अहिड़ो कोन्हे जंहिंखे पथरी हणणु इबादत हुजे, जिते गुनाह माफ़ थींदा हुजनि, पर इहे अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। अरफात जो मैदान अल्लाह ताला जी निशानी आहे। मिना जो मैदान मुज़दलिफ़ो अल्लाह ताला जी निशानी आहे। निमाज़ अल्लाह तबारक व तआला जी निशानी आहे, इबादत जो मक़ाम आहे। अज़ान बि अल्लाह ताला जी निशानी आहे। हज करणु अल्लाह ताला जी निशानी आहे। क़ुर्बानी जानवर पंहिंजो पाले पंहिंजे ख़र्च ते पंहिंजे हथ सां ज़बह करणु अल्लाह ताला जे रज़ा ख़ातिर, इहा बि अल्लाह ताला जी निशानी आहे। मस्जिदियूं अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। आसमानी किताब तौरात ज़बूर इंजील अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। अहिड़ी तरह सां इंसान जेकॾहिं मुस्लमान चोरी करे थो सज़ा थी लॻे उनखे, शराब पीए थो हद थी लॻे उनखे, ॿिया अहिड़ा काफ़ी गुनाह आहिनि जिन ते हदूं न बि आहिनि, त इहे बि अल्लाह तबारक व तआला जूं निशानियूं आहिनि। फ़र्ज़ निमाज़ रोज़ो हज ज़कात इहे अहकाम अदा करणु फ़र्ज़ आहिनि, इहे बि अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। तमामु तर अहकाम जेके आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला निशानी करे चयो आहे। हाणे मुस्लमान खे सेखारियईं त तव्हां इहे हज जा अहकाम अदा कंदे जॾहिं अची वञो न मैदान अरफात में, मुज़दलिफ़े में, मिना में, अरफात में, जमरात पथरियूं जॾहिं हणो, हजर अस्वद खे चुमी ॾियो, सफ़ा मरवा ते दौड़ लॻायो, इहे अल्लाह ताला जूं निशानियूं आहिनि। तव्हां हिते अची वञो त तव्हां हुनजी बेहरमती न कजो। हीअ जेकॾहिं तव्हांखे हथ बि अची वञनि, वर में बि अची वञनि न ईअं वझ में, त बि तव्हां हुनखां बदिलो वठो, न तव्हां अहिड़ा न थिजो, तव्हां बेहरमती न कजो। वला शहर अल हराम, ख़ासि करे अल्लाह ताला फरमायो त इज़त वारा महीना ख़ुसूसन उन्हनि जी त बेहरमती न कजो। साईं इज़त वारा महीना कहिड़ा आहिनि? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इज़त वारा जेके महीना आहिनि उहे शवाल, ज़िलक़ाइद, ज़ुलहज ऐं रजब, 4 महीना इहे अरबात अशहुर आहिनि। इहे 4 महीना इज़त वारा महीना आहिनि। पोइ वरी फरमायो वियो वलल हदिय वलल क़लाइद, अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुस्लमाननि खे सेखारियो त इहे जीअं मुशरिक या यहूदी या चोर डाकू क़िस्म जा माण्हू उमिरि अदा करण वारनि माण्हुनि खे जीअं रोकींदा आहिनि, तव्हां ईअं न कजो। या उमिरि जे हाजी जॾहिं हज कंदा आहिनि त पोइ क़ुर्बानी जे लाइ उन्हनि जा जानवर जॾहिं मैदान में पुॼाया वेंदा आहिनि मके में, जिथे उहे ज़बह था थियनि, त पोइ उन्हनि जानवरनि खे या त फुरींदा आहिनि या लुटींदा आहिनि, चोरी कंदा आहिनि, या त वरी उन्हनि खे रुकावटूं विझंदा आहिनि जीअं वक़्त ते उते न पहुची सघनि त हिन जी क़ुर्बानी रायगान थी वञे। तव्हां ईअं न कजो। वला मिनल बैतल हराम, ऐं जेके माण्हू उमिरि जे इरादे सां घर खां निकिरी चुका आहिनि, सफ़र करे चुका आहिनि, एहराम ॿधी चुका आहिनि, उहे बि जॾहिं रस्ते में अचनि था तकबीरूं हणंदा, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, या चवंदा अचनि था लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक।
इहे जेके तकबीरूं हुन जा निकिरंदा अचनि था अलाह ताला जे रज़ा जे लाइ, रब तबारक व तआला जो फज़ल ऐं महिरबानी तलब कंदे निकिरी चुका आहिनि। हाणे उन्हनि जे विच में कंहिं बि क़िस्म जी का रुकावट न विझिजो, छॾे ॾियो उनखे त हलिया वञनि। इहे रुकावटूं विझनि बेदीन माण्हुनि जो कमु आहे। तव्हां दीनदार आहियो, तव्हां इहे न कजो। ख़ुसूसन क़ुर्बानीअ वारा जानवर, उनखां कंहिं बि क़िस्म जो ज़ाती नफ़ो न वठो। अञा जानवरनि में वॾी निशानी पुराणे ज़माने में इहा हूंदी त जेको क़ुर्बानीअ जे लाइ जानवर पालियो वेंदो हो, तातियो वेंदो हो, या हुन ते नालो रखिजी वेंदो त बाबा हे क़ुर्बान कंदासीं, त पोइ हुनखे हिकिड़ो कंडलो पाराए छॾींदा। जीअं असां वटि बि गाना पाराईंदा आहिनि, ईअं गानो पारायो वेंदो हो त हाणे निशानी हूंदी, परे खां सुञाणिजबो हो उहो जानवर, परे खां सुञापजी वेंदो हो त इहो क़ुर्बानी जो जानवर आहे। अलाह जी फरमाए थो अहिड़ा जानवर जेके काबतुल्लाह जे मके में हद में आंदा वञनि क़ुर्बानी लाइ, उन्हनि खे बि रुकावट न विझो। ऐं ख़ुसूसन जंहिंखे कंडलो पातल आहे उन में त सफ़ा रुकावट न विझंदा कयो, छो त इहे क़बूल पियल आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन्हनि खां ज़ाती कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न वठंदा कयो जानवरनि खां। मसलन उन ते जॾहिं क़ुर्बानीअ जो नालो पइजी वियो त हाणे हुनजो खीरु न पियो, जे ॾाची आहे, मेंहिं आहे, रेड आहे, बकरी आहे, गऊं आहे, हाणे हुनजो खीर बि न पियो, छॾियोसि त कुझु खीर जिस्म में रहे त गोश्त में मज़ो लज़त अचे। ऐं वरी उन्हनि खे जेकॾहिं न रहो त उनखे ढुकायो बि न, वज़न न खणो, हर भर में बि कमु न आणियो, ऐं उन्हनि ते जेको आहे सवार बि न थियो, ऐं उन्हनि खे चारे विझण में बि तंगी न कयो, फुल खारायो पियारियो तव्हां त उहे पुतला थी वञनि, तयारु थी वञनि, थुला मतारा थी पवनि। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो वइदा हललतुम फस्तादू, जॾहिं न तव्हां एहराम लाहियो, हज जा अहकाम पूरा करे चुका हुजो, त पोइ मथो कुड़ायो। मथे कुड़ाइण खां पोइ जेकॾहिं तव्हां हाणे शिकार करणु चाहियो, पर हुदूद हरम में न, थोरो ॿाहिरि, पहिरियां त शिकार करणु हलाल आहे, पर उन वक़्तु एहराम ॿधी हज जे इरादे सां आया हो त हाणे न कबो, हराम आहे। अलाह जी फरमायो त हाणे जॾहिं एहराम लाहे छॾियो, मथो कुड़ाए छॾियो, हाणे तव्हां शिकार कयो त इजाज़त आहे। वला यजरिमन्नकुम शनआनु क़ौमिन अन सद्दूकुम अनिल मस्जिदिल हराम, अल्लाह तबारक व तआला फरमायो त का क़ौम जेका तव्हां सां पहिरियां नाजाइज़ी करे चुकी आहे, उन क़ौम जे बद अख़लाक़ीअ मथां तव्हांखे उभारे विझे त तव्हां बि वरी उन्हनि खां बदिलो वठण जे लाइ तयारु थी वञो। जीअं छहीं हिजरीअ में हुननि तव्हांखे मोटायो त तव्हां बि अहिड़ो बदिलो वठो उन्हनि खां। कंहिं क़ौम जी बेहुरमती या कंहिं क़ौम जी बद अख़लाक़ी तव्हांखे न उभारे जो तव्हां माण्हुनि खे मस्जिद हराम खां रोकियो या हद खां टपी वञो। हदूं बि क्रॉस न कजो। हद खां टपी वञण जो मतिलबु ई आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिकु त माण्हू शरई अहकामनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे। अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ हदूं मुक़ररु कयूं आहिनि, हलाल हराम जूं, जाइज़ नाजाइज़ जूं, पाकाई पालीतीअ जूं हदूं मुक़ररु कयूं आहिनि। बंदो बिल्कुलु अल्लाह ताला जे हदुनि खे ईअं लताड़ींदो वञे, जीअं वणेसि तीअं वते कंदो, अल्लाह ताला जे अहकामनि जी काई पाबंदी न करे, ईअं बि न करे। या वरी अहकामनि ते अमल त करे पर अधूरो सधूरो, नमाज़ पढ़े अधूरी सधूरी, परदो हुजे अधूरो सधूरो, खाधे पीते में हलाल हराम जे मिड़ई सिड़ई अधूरो सधूरो ख़्यालु रखे, शरई अहकामनि जे मथां अमल बि करे पर अधूरो, ईअं बि न हुजे। या वरी अमल करे जॾहिं दिलि चएसि अमल करे, जॾहिं दिलि चएसि त वरी हद खां बि टपियो वञे, सफ़ा पाक पोती थी पवे, ईअं बि न थिए। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त हरू भरू अन तातदू, हद खां टपी बि न वञो ऐं पंहिंजे मर्ज़ीअ ते शरई हदुनि खे पहुचण खां पहिरियां ई सुस्त थी करे अधूरा अमल बि न कयो। वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा, नेकीअ जे कम में हिक ॿिए जी मदद कंदा कयो ऐं तक़वा जे कम में हिक ॿिए जो साथ ॾींदा कयो। वला तावनु अलल इस्मि वल उद्वान, गुनाह ऐं बुराईअ जे मामले में हिक ॿिए जो साथ न ॾींदा कयो। नेकीअ में हिक ॿिए जो तामन कयो, बुराईअ में हिक ॿिए खां परे रहो, हिक ॿिए जो तामन न कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मज़लूम जी बि मदद कयो, ज़ालिम जी बि मदद कयो। हिकु साहिब सगोरे अर्ज़ु कयो त साईं मज़लूम जी मदद त सम्झ में अचे थी त मज़लूम सां कोई विढ़े थो, नाजाइज़ी थो करे, नाइंसाफ़ी थो करे, ज़ुल्म थो करे, हुनजो साथ ॾियूं जीअं उहो बची पवे। ज़ालिम सां कीअं मदद कयूं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ालिम जी मदद हीअं कयो त हुनखे ज़ुल्म करण खां रोकियो। चएसि न भाउ ईअं न कबो आहे, ज़ुल्म कंदे सुभाणे तुंहिंजे मथां बि थींदो, पोइ तुंहिंजो साथ केरु कोन ॾींदो। कंहिं न कंहिं तरह सां हुनखे आमादा कयो जीअं ज़ुल्म करण खां रोकिजी पवे। तॾहिं अल्लाह से फरमायो त नेकीअ जे कम में हिक ॿिए सां तामन कंदा कयो, साथ ॾींदा कयो, गॾिजी हलंदा कयो। जंहिं बि तरह सां नेकीअ जे कम में ज़रूरत पवे उते हुन सां गॾिजी साथ ॾींदा कयो। ऐं बुराईअ जे कम में हिक ॿिए खां परे थियो, बल्कि रोकियो उन्हनि खे त बुराई खां रोकिजी पवनि। वत्तक़ुल्लाह, ख़ुदा खां डिॼी करे ज़िंदगी गुज़ारियो।
जेकर न अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि खे नज़रअंदाज कंदो, नाफ़रमानी कंदा वेंदव, गुनाह मथां गुनाह कंदा वेंदव, बेअदबी बेहुरमती कंदा वेंदव अल्लाह ताला जे निशाननि जी, त पोइ अल्लाह ताला जी पकड़ बि सख़्तु आहे, अज़ाब बि सख़्तु आहे। अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं सभु जो सभु जेके ज़िक्र थियूं इहे मोमिननि सां मुख़ातब थी करे फरमायूं आहिनि त मुशरिकनि यहूदियुनि नसरानियुनि तव्हां सां जेके जुठियूं नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं कयूं, तव्हां उन्हनि खां बदिले वठण में अहिड़ी हद किरास न कजो। तव्हां अदब ऐं एतिराम खां कमु वठो, क़ानून शरीयत जे सां बुर्दबार थी करे रहो, अल्लाह तबारक व तआला जे ॿुधायल तरीक़ेकार ते सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॾिनल तालीम ते अमल कयो, क़ानून उसूल शरीयत जेके अपनायो ऐं उन जे मथां पाबंद रहो। अल्लाह ताला तव्हांखे दुनिया में बि अजर ॾींदो, आख़िरत में बि तव्हांखे कामयाब कंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, आख़िरत जे लाइ अमल जी तौफ़ीक़